बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी थाट्स पारां काफ़ी स्टूडेंट्स के इसरार ते बेसिक मैथमेटिक्स जो कोर्स डिज़ाइन किया है, जंहिंजी रजिस्ट्रेशन अॼु खां शुरू है ऐं उन जा क्लासिस 1 डिसंबर ते स्टार्ट किया वेंदा। हाणे सवाल इहो आहे त ही कोर्स कहिड़नि माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे। पहिरियों त हिन कोर्स खे अहिड़ो डिज़ाइन किया है त जेके अकेडमिक साइड जा स्टूडेंट्स आहिनि, क्लास 4 खां मथे यानी क्लास 4 में पढ़े तो 5 में इन खां मथे, उन्हनि ॿारनि जे लाइ जंहिंजी मैथ बुनियादी तौर ते कमज़ोर आहे या मैथ थोड़ी बेहतर आहे, हू अञा वधीक टॉपिक्स के कंसेप्चुअली पढ़णु चाहिनि था, ही उन्हनि ॿारनि जे लाइ तमामु काराइतो कोर्स आहे। सो मां इहो रिकमेंड भी कंदुमि उन्हनि स्टूडेंट्स के, चाहे उहे गर्ल्स हुजनि या बॉयज़ हुजनि, हिन खे ज़रूरु जॉइन कनि। हिन कोर्स सां तव्हांजे मैथ जो वॾो मसइलो हल थी वेंदो, ख़ासि करे जॾहिं तव्हां वॾनि क्लासनि में मैथ्स खे पढ़ंदव। ॿियो असां ॾिठो आहे त जॾहिं जॉब जी अनाउंसमेंट थींदी आहे, असां टेस्ट जा बुक वठंदा आहियूं, टेस्ट जा जल्दी जल्दी जेके कोर्स आहिनि उहे जॉइन कंदा आहियूं त जीअं असां मैथ खे कवर करे टेस्ट में अपीयर थियूं। पर बदकिस्मती सां उन एट अ टाइम में असांखे उहे सभु शयूं कवर न आहिनि थींदियूं। मां हिकिड़े वीडियो में भी चयो हुयो त अचानक सां तयारी हमेशह असांखे बोखलाहट जो शिकार कंदी आहे। असां कुझु भी बहितर अंदाज़ में न आहियूं पढ़ी सघंदा, ऐं उहे माण्हू जेके अॻिते हली जॉब्स में अप्लाई करणु चाहिनि था, ही कोर्स उन्हनि जे लाइ त की कोर्स ऐं बेस्ट कोर्स आहे त उहे हिन खे कोर्स खे कनि। उन सां छा थींदो त जॾहिं भी जॉब जी अनाउंसमेंट थींदी, उन हिसाब सां जेका मैथ हूंदी उनखे जॾहिं हू स्टडी करणु लॻंदा, ही कोर्स उन्हनि खे इलाही मुआविन साबित थींदो। ऐं इंशाअल्लाह मैथ अगरि उन्हनि जे लाइ प्रॉब्लम आहे, मैथ वारो पोर्शन 20-20, 40-40 सवाल ईंदा आहिनि, मसइलो आहे न, कोई मसइलो न आहे अगरि तव्हां हिन कोर्स खे सुठे नमूने कवर कयो था त। ॿियो ही कोर्स उन्हनि नौजवान नंढड़नि ऐं नौजवाननि दोस्तनि जे लाइ आहे जेके न्यूली अपॉइंटेड टीचर्स आहिनि या प्राइवेट सेक्टर में टीचिंग कनि था। उहे मैथ ऐं साइंस जहिड़नि सब्जेक्टनि खां भॼंदा आहिनि, पर हिन कोर्स करण खां बाद में उन्हनि जा जेके बुनियादी मसइला हूंदा मैथ जा, काफ़ी हल थी वेंदा, काफ़ी टॉपिक्स कवर थी वेंदा। इंशाअल्लाह मैथ उन्हनि जे लाइ बाक़ी मसइलो न रहंदी। हाणे नेक्स्ट क्वेश्चन आहे त असां हिन कोर्स में तव्हांखे छा प्रोवाइड कंदासीं, कहिड़े तरीक़े सां असां क्लासिस खे रन कंदासीं। सभ खां पहिरियां त हिननि क्लासिस खे ऑनलाइन भी हलाए सघिजे पियो, पर असां ॾिठो आहे त असांजो जेको इंटीरियर सिंध आहे उन में कॾहिं बिजली जा इशूज़ आहिनि, इंटरनेट जा इशूज़ आहिनि, लाइव क्लास खे कॾहिं को अटेंड करे सघंदो, को नेट जे इंटरप्शन जे करे डिस्टर्ब थींदो। इन जे करे असां उन सॼे कोर्स खे रिकॉर्ड करे व्हाट्सएप जे थ्रू तव्हां ते प्रोवाइड कंदासीं त जीअं तव्हां आसानी सां कंहिं वक़्त बि उनखे डाउनलोड करे क्लास खे जॉइन करे सघो। ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त तव्हांखे बहितरीन ऐं क्वालिटी बेस्ड कंटेंट तव्हांखे व्हाट्सएप ते मिली वञे, जीअं आसानी सां तव्हां उनखे स्टडी कयो। उन खां बाद में हिन कोर्स जो इहो फीचर आहे त असां हर हफ़्ते हिकु टेस्ट कंडक्ट कंदासीं। उन खां पोइ आख़िरी जॾहिं असांजो कोर्स कंप्लीट थी वेंदो, उन में असां मेगा टेस्ट कंडक्ट कंदासीं त जीअं तव्हां उन में पाण खे जाचे ॾिसो त असांखे कोर्स मां केतिरो फ़ाइदो पियो आहे ऐं केतिरा टॉपिक्स असांजा कवर थी चुका आहिनि कंसेप्चुअली। असां हिन कोर्स जे इख़्तिताम ते व्हाट्सएप जे थ्रू पार्टिसिपेशन सर्टिफिकेट भी तव्हां ताईं पहुचाईंदासीं। हिन कोर्स में इहा शइ भी ऐड कई वई आहे त तोणे जो असांजा रिकॉर्डेड क्लासिस आहिनि, पर काफ़ी स्टूडेंट्स सां मुख़्तलिफ़ इशूज़ हूंदा आहिनि जेको वक़्तन बवक़्तन असांजे एडमिन सां राब्तो कंदा आहिनि। इंशाअल्लाह इंडिविजुअली उन्हनि जी हेल्प कंदासीं, पर हर संडे नाइट ते यानी सैटरडे ते असांजो हिकिड़ो लाइव सेशन हूंदो जंहिंमें तव्हांजा सवाल जवाब ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स जेके हूंदा असां इंशाअल्लाह उन में भी डिस्कस कंदासीं। हफ़्ते ते लाइव सेशन हूंदो, बक़ाया तव्हांजा रिकॉर्डेड वीडियो तव्हां ताईं असांजे एडमिन जे थ्रू पहुची वेंदा। इन द लास्ट आहे रजिस्ट्रेशन फीस असां 200 रुपया रखी आहे, तमामु मिनिमम फीस रखी आहे त जीअं हर माण्हू इन मां फ़ाइदो वठी सघे, इन खे जॉइन करे सघे। इन 2 सवनि में 40 खां 50 रिकॉर्डेड वीडियोज़ तव्हां ताईं पहुचाया वेंदा। इन में असांजो रिकॉर्डिंग जो मरहलो हूंदो, एडिटिंग जो मरहलो हूंदो, एडमिन्स तव्हां सां राब्ते में हूंदा जेको इहो सॼो सारो प्रोसेस जे लाइ तव्हांखे जस्ट 200 पे करणा आहिनि। हाणे तव्हांखे करिणो छा आहे, 200 रुपया जेस कैश या ईज़ी पैसा अकाउंट ते सेंड करे उनजो स्क्रीनशॉट असांजे एडमिन ॾे सेंड कंदव, पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो। उन खां बाद में जीअं उहो पेमेंट वेरीफाई कंदो, उन खां बाद में तव्हांखे ब्रॉडकास्ट में ऐड करे छॾींदो। हाणे ब्रॉडकास्ट मां पहिरियों भी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, असांजी जॾहिं कोई भी इवेंट थींदो आहे, कोई भी प्रोग्राम थींदो आहे, कोर्स हूंदो आहे, असां ब्रॉडकास्ट जनरेट कंदा आहियूं त जीअं कंहिंजो भी कंहिं वटि नंबर शो न थिए, तव्हां वटि जस्ट इंडिविजुअली असांजा मैसेज रिसीव थींदा, कंहिं वटि भी तव्हांजो नंबर शो न थींदो। असांजी टीम जी पूरी कोशिशि हूंदी आहे तव्हांजी पूरी जेका सिक्योरिटी आहे नंबर जी, तव्हांजे कॉन्टेक्ट जी, उहा सिक्योर रखी वञे त जीअं तव्हां इत्मीनान सां इन्हनि कोर्स मां भरपूर फ़ाइदो वठी सघो। वी बिलीव इन कंसेप्चुअल लर्निंग। सोचो त गॾिजी सिखूं। गॾिजो सिंधी थाट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।